खां पोइ उन्हनि सभिनी दोस्तनि खे इहा तलक़ीन कजे थी पंहिंजी ज़िमेदारी जो अहसासु उन्हनि खे हुअणु खपे। दस्तारबंदी जो मतिलबु हर थोरो 1 मिंट में ॻाल्हाइण ॾियो, 1 मिंट ॻाल्हाइण। तव्हांजी दस्तारबंदी जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त कोई इल्मु हासिलु करण जो सिलसिलो तव्हांजो ख़तमु थी वियो, भले अव्हांजो ज़ौक़ ऐं शौक़ु अॻिते थोरो ई बरक़रार रहे ऐं तव्हां पंहिंजे मुताले खे ऐं पंहिंजे कोशिश खे पोइ बि जारी रखो, छो त इल्म जी का इंतिहा कान्हे ऐं जेको इल्मु हासिलु करे थो उनजी इंतिहा इहा आहे ज़ाहिर उनजी मारिफ़त, उनजी ॼाण ऐं उनजी जाखोड़ जी त उहो मालिक मुख़्तार अल्लाह ताला जी ज़ात उनजी मारिफ़त ऐं उनजो क़ुर्ब ऐं उनजो हज़ूर हासिलु करे। दोस्तो इन जे लाइ सिर्फ़ु किताब पढ़णु काफ़ी कोन्हे, तव्हां किताब पढ़िया आहियो, पर उन सां गॾु अव्हांखे घुरिजे तव्हां पंहिंजी तरबियत ऐं इस्लाह जे लाइ सोबत कयो ज़िक्र वारनि जी। उन्हनि आलिम सगोरा अहिड़नि ज़िक्र वारनि सादनि माण्हुनि खां परे वॼंदा आहिनि, पर उन्हनि जी सोबत, उन्हनि जी हमनशीबी इन इरादे इन नियत सां करणु त असांजी नफ़्स जी तरबियत इस्लाह ते इंतिहाई ज़रूरी आहे। बग़ैर इन तरबियत इस्लाह जे जो इल्मु नाकाफ़ी आहे। जीअं की मशहूरु चवणी आहे त आलिम त वॾो शैतान बि हुयो, लेकिन उनजे बावजूदु उमिरि घटिजी वियो। त दोस्तो इल्मु त हासिलु कयो वठो, ॿ ॻाल्हियूं तव्हांखे मां अर्ज़ु कयूं। हिकु तव्हांजी दस्तारबंदी जो इहो मतिलबु न आहे त तव्हांजे इल्म जी जाखोड़ ख़तमु थी वई, बसि हाणे इंतिहा थी वई, भले तव्हांखे घुरिजे तव्हां ईअं महसूसु कयो त हाणे असां इल्मु कराइण लाइ अञा तयारु थिया आहियूं। उन शौक़ खां जेको अॻिए मदरसे दौरान तव्हांखे हुयो, मुमकिन आहे तव्हांजो शौक़ु हुजे या तव्हांजे अभी अव्हां जो शौक़ु हुजे या तव्हांजे उस्तादनि जो, ऐं पोइ तव्हां पढ़ियो, पर हाणे ज़ाती शौक़ सां तव्हां मुतालो कयो तारीख़ जो, इस्लाम जी तारीख़, हुज़ूर जी सीरत, असांजे हिंदू पाक जी तारीख़, औलियाए कामिलीन जी तारीख़, पूरे जहान जी तारीख़, उन मां सबक़ु पिरायो। तव्हांजी मालूमात जेतिरी वधंदी ओतिरा मुआशिरे लाइ, इंसानियत लाइ तव्हां कारामद फ़र्द बणिजी सघो था। ॿी ॻाल्हि इनायत इहा अर्ज़ु कई त तव्हांजो इल्मु हासिलु करणु, निजो इल्मु हासिलु करणु काफ़ी कोन्हे, इस्लाह ऐं तरबियत हासिलु करण जी कोशिशि कयो। उहा अहले दिल अहले ज़िक्र हज़रात जी हमनशीनी ऐं सोबत में वियो, बल्कि अव्हांखे घुरिजे जेके बि फारिग़ तहसील थिया आहिनि उन्हनि दोस्तनि जा वफ़द कढी ऐं तबलीग में मोकिलिया, उन सां गॾु कोई हिकिड़ो लाइक़ फ़ाइक़ अहले दिल अहिड़ो ज़िक्र वारो दोस्त शामिलु कजे, उनजे ज़ेरे निगरानी वञी करे। मूंखे यादि आहे असांजे मदरसे में पढ़ंदा हुआसीं, मोहम्मद गफ़ूर साहब मरी, अलाह उन्हनि खे सिहत आफ़ियत ऐं उन ज़रार अता करे। 8 ॾींहं 2 दफ़ा, 8 ॾींहं हिकिड़ो दफ़ो, 8 ॾींहं ॿियो दफ़ो इहा असांखे तबलीग में निकितो, जंगल में जर परपट बयाबान कुझु बि कोन, ऐं हज़रत साहिब जो हुकुम हुयो। मां सम्झां थो त इन जा वॾा फ़वाइद ऐं समरात हासिलु थिया असांखे। उलमा जेके बि फारिग़ थिया आहिनि उन्हनि जे लाइ इहो सिलसिलो बि इंतिहाई ज़रूरी आहे, ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजे इल्म खे अमल ऐं इख़लास सां बि सींगारींदो। इल्मु कराए हुजे अमल न करे कहिड़ो फ़ाइदो, अमल हुजे हुन सां गॾु इख़लास हुजे। ज़िक्र कसरत सां कयो, जीअं तरीक़ा जे नक्शबंदी जी तइलीमात आहिनि, मुराक़बो करणु, मुर्शिद कामिल सां क़ल्बी निस्बत ऐं राबितो रखणु, 5 गाना निमाज़ पाबंदी वक़्त सां जमायत सां पढ़णु, फ़राइज़ शरीअ ॿिया जेके आहिनि उन ते अमल करणु। असां दुआ था कयूं त अल्लाह ताला अव्हां सभिनी खे क़बूल फ़रमाए। माशाअल्लाह हाफ़िज़ साहब ऐं उनजे दोस्तनि जो वॾी हिमत ऐं हौसलो आहे जो हिकिड़ी नंढड़ी मस्जिद मां सिलसिलो शुरू थियो तबलीग जो, अॼु हेॾे अज़ीम शान मर्कज़ ताईं ॻाल्हि पहुती आहे। मूंखे उमेदु आहे त अञा बि इन में वाधारो थींदो, अञा इन में तरक़ी थींदी, इनखे अञा उरूज मिलंदो। ऐं मूंखे यादि आहे 81 या 82 में हाफ़िज़ साहिब दस्तारबंदी में अचणु थियो, हुते हाई स्टाफ वारी नंढड़ी मस्जिद हुई जंहिंमें हाफ़िज़ साहिब जी दस्तारबंदी थी हुई, उन में शमूलियत जो एज़ाज़ मिलियो। अहिड़े मौक़े ते मूंखे यादि थो अचे हाशमी साहिब इत्तिफ़ाक़ सां आयो आहे, उहो बि मौजूदु हुयो। अल्हम्दुलिल्लाह हज़रत साहिब जी महिरबानी, सुणासी रहमतुल्लाह जो दुआऊं, तरीक़े जो बरकतूं, जो एॾो अज़ीम शान मर्कज़ वजूद में आयो। इन जे लाइ हाफ़िज़ साहिब जी महिनत, उनजे हौसले ऐं उनजे क़ुर्बानीअ खे असां दाद तहसीन ॾियूं था ऐं दुआ था ॾियूं, अलाह उनजो हौसलो वधाए। ॿिया दोस्त बि तव्हां पंहिंजे इलाइक़नि में मदारस खोलियो, तबलीग जे सिलसिले खे वधायो। दुआ सभिनी लाइ कई थी वञे, इजाज़त घुरंदासीं, सभिनी लाइ दुआ जामिया, सभिनी लाइ दुआ आहे, सभु पंहिंजे मक़सद लाइ आमीन चए। सल्लल्लाहु तआला अलैहि मुहम्मद व आलिहि